मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं उस्ताद जेकॾहिं शागिर्दाणी सां निकाह करे त उहो अमल कीअं आहे त शागिर्दाणी सां निकाह थी सघे थो। हाणे कोई चए साईं अजीब ग़रीब ॻाल्हि आहे, हे उस्ताद पीउ जॻह ते हूंदो आहे, उस्ताद पीउ जॻह ते हूंदो आहे। साईं पीउ जॻह ते हूंदो आहे एतिरामन त अहिड़ी तरह उस्ताद जेकॾहिं शागिर्दाणी सां निकाह करे थो, तमामु हराम जेके रिश्ता उहे न आहिनि, त उस्ताद जो शागिर्दाणी सां निकाह थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। इन में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी ॻाल्हि करणु साईं उस्ताद जेको आहे पीउ जॻह ते हूंदो आहे, त मां तव्हां खां पुछां कयां पियो आदम अलैहिस्सलाम केरु आहे? आदम अलैहिस्सलाम असांजो छा थिए? अबो थिए न, पीउ थिए न। ऐं जेके बि दुनिया में मर्द आहिनि इन्हनि जो पीउ थिए, दुनिया में जेके बि औरतूं आहिनि इन्हनि जो छा थिए? इन्हनि जो बि पीउ थिए। पोइ असां पाण में छा थी वियासीं? भेण भाउ सां निकाह थींदो आहे या? भेण भाउ सां निकाह थींदो आहे या? ॾाॾो आदम अलैहिस्सलाम असांजो ॾाॾो आहे, अबो आहे, पर कहिड़े एतबार सां? रूहानी एतबार सां। असली जेको अबो असांजो आहे न, उहो असांजे घर में वेठो आहे, जेको नसबी आहे। इन एतबार सां असां दुनिया जी तमामु औरतुनि सां निकाह करे सघूं था। बाक़ी जेकॾहिं इहो हुकुम लॻायो त साईं उस्ताद जेको आहे पीउ जॻह ते हूंदो आहे, पोइ हुनखे इहे ई फौरी तौरु ॻाल्हि कयोसि, आदम अलैहिस्सलाम असांजो पीउ आहे, तमामु औरतुनि जो पीउ आहे, छा भेण सां निकाह थींदो आहे छा? हा, इहा ॻाल्हि जेकी आहे ख़ानदानी क़िस्म जी इहो दलील जेको आहे ज़हन में रखी छॾियो। जेकॾहिं कोई बि उस्ताद निकाह करणु चाहे थो शागिर्दाणी सां, हाणे कोई बि न चए साईं कहिड़ी ॻाल्हि था कयो, निकाह करणु सुन्नत अमल आहे, क़ुर जो हुकुम आहे। जेकॾहिं अगरि उस्ताद पंहिंजी शागिर्दाणी सां निकाह करे थो, कहिड़ो गुनाह जो कमु आहे? कहिड़ो गुनाह जो कमु आहे? गुनाह जो कमु बिल्कुलु न आहे। अलाह जो कसम सवाब जो कमु आहे, चाहे सवाब जो कमु आहे।